तक़रीबन 200 खां 250 पेशेंट अचनि था मलेरिया जा। तंहिंमें मज़े सां 50-60 पेशेंट थी था वञनि डेली जे हिसाब सां। तंहिंमें मॉर्निंग इवनिंग ॿिन्ही शिफ्टुनि जी असां काउंटिंग तव्हांखे ॿुधाई आहे, एतिरा पॉज़िटिव थी था वञनि। गुज़िरियल हिकु हफ़्ते दौरान घणा पॉज़िटिव अची चुका आहिनि, त फिगर घणी आहे तव्हां वटि? त फिगर असां हूअं मंथली काउंट कंदा आहियूं, हींअर असांजी उहा काउंट न आहे थियल, बाक़ी बस काफ़ी अची चुका आहिनि हींअर ताईं। मलेरिया जो टेस्ट बाबति तव्हां वटि हर फैसिलिटीज़ आहिनि माण्हुनि? जी जी बिल्कुलु। इंजेक्शन वग़ैरह? इंजेक्शन भी है, इंजेक्शन लगंदी आहे नंढे ॿार खे जेको 5 साल खां हूंदो आहे नंढो। बाक़ी वॾे जे हिसाब सां असां डोज़ पूरा आहिनि, जीअं 18 साल वारो थी वियो, 30 साल वारो थी वियो, उन जे लाइ मेडिसन आहे, मेडिसन असां वटि बि मौजूदु आहिनि। असुल में मलेरिया कारण छा आहे जेको असां वटि हिते वबा जी तरफ़ करे? असुल में त जेको आहे हिकु त ड्रेनेज सिस्टम सफ़ाई न आहे, उनजे करे बि थिए थो, ऐं असां वटि स्प्रे बि नथो थिए मलेरिया जे हिसाब सां, उनजे करे इहा वधे थी पई।